सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन स्टेट बैंक जे गवर्नर के पंजाब में इलेक्शन लाइ इलेक्शन कमीशन के 1 अरब रुपया जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस सुमरता बंदयाल जी सरबराहीअ में 2 रुकनी बेंच पारां पंजाब में इलेक्शन लाइ फंड्स जारी करण बाबत इन चैम्बर ॿुधणी थी। अटॉर्नी जनरल इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी, स्टेट बैंक जो गवर्नर, नाणे वारो स्पेशल सेक्रेटरी और एडिशनल सेक्रेटरी पिण अदालत आॾो पेश थिया। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी अदालत के ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत पारां पंजाब में चूंडुनि लाइ खेसि का बि रक़म न ॾिनी वई आहे, जंहिं ते अदालत पारां नाणे वारे स्पेशल सेक्रेटरी खां पुछाणो कयो वियो, जंहिं इलेक्शन लाइ पैसा जारी करण खे मुश्किल करार ॾेई छॾियो। अदालत पंजाब में इलेक्शन लाइ फंड्स जारी न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। ज़रियनि मूजिबि अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾींदे ॿुधायो त पार्लियामेंट हुकूमत खे पंजाब में इलेक्शन लाइ फंड्स जारी करण खां रोके छॾियो आहे। उन करे वफ़ाक़ी हुकूमत पार्लियामेंट जे फ़ैसिले जी पाबंद आहे ऐं पंजाब में इलेक्शन लाइ फंड्स जारी नथी करे सघे। अदालत इन चैम्बर ॿुधणी मुकमल कंदे स्टेट बैंक जे गवर्नर खे इलेक्शन कमीशन खे 21 अरब रुपया सीधी रीत जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।